अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं तहलका भिरिया खां अली ज़मा कलोड़े जी। ठारू शाहबर सां ॻोठ जुमो खान कलोड़ो वासी औरताणे आवाज़ ते हिरकजी अॻवा थियल नौजवान हाजी खान कलोड़े जी अमर अज़मत ख़ातून ऐं केतिरनि ई ॻोठाणनि एहतजाज कंदे ॿुधायो त असां ग़रीब आहियूं, असां वटि पंहिंजे खाइण लाइ बि कुझु न आहे, असां धाड़ेलनि खे 7 लख किथां ॾींदासीं। ऐं उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त पूरे ज़िले जी पुलिस असांजी मदद करण लाइ तयारु न आहे। पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। आख़िर असां मिसकिन कंहिंजो दर खड़कायूं, कंहिंखे चऊं असांजी मदद लाइ केरु बि तयारु न आहे। असांखे कॉल ज़रिए धमकियूं मिलनि पियूं त अगरि तव्हां 7 लख न ॾिना त तव्हांजे पुट जो लाश ईंदो। असां अपील था कयूं पाक आर्मी जे इदारे खे ऐं जेके हक़ूक़ी इदारा आहिनि उन्हनि खे त असांखे पंहिंजो पुटु वापसि कराए ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।